यूसी में टके जो कम नाहे थियो। फैज़गंज में शहरी यूसी चेयरमैन खिलाफ रोडन ते निकिरी आया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अहमद खान चांग जी रिपोर्ट मूजिबि 15 सालनि खां यूसी अखरी में टके जो कम नाहे थियो। रवासी सख्त परेशान आहिनि। गर्मी में रोडन ते निकिरी आया। रैली कढी एहतजाज कयो वियो। ज़ालिमो हिसाब ॾियो, यूसी अखरी में कम करायो जा नारा हया विया। यूसी अखरे जी अवामी सोसाइटी सोशल वर्करनि जी अॻवानी में सजाद शर, तैमूर शर, इम्तियाज़ जावेद, सिकंदर अलीगुल ख़ास के लिए बेन पारां अखरी शहर में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त 15 साल थी विया आहिनि, यूसी अखरी में 1 रुपये जो बि कमु नाहे थियो। फौरी तौर ते नोटिस वठी कार्रवाई जो बि तालबो कयो वियो। इन्हनि चयो त समूरो निज़ाम तबाह थी वियो आहे। वॾो अरसो गुज़रण बावजूदि बि हिकु सिर बि न लॻी सघी। लिंक टुटल, जेको रोड आहे उहो टुटल आहे, जंहिं सबबि अवाम सफ़र में ॾुखियाई महसूसु करे थो। तमामु सख़्तु मुश्किलात में आहियूं। फौरी तौर ते यूसी अखरी जे रवासियुनि खे तकलीफ़ खां बचायो वञे।